अस्सलाम वालेकुम। अॼु सिंधी पहिरीं क्लास जो सबक़ पढ़ंदासीं, जेको सबक़ पहिरियों आहे ऐं हिन खे पहिरियां असां लफ़्ज़ करे पढ़ंदासीं, बाद में जेको सो रवां करे पढ़ंदासीं। त सबक़ शुरू करियूं था। सबक़ पहिरियों। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहराए, अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। रवां पढ़ंदासीं हाणे हिन खे। सबक़ पहिरियों। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणी जा गॾिजी ॻायूं। जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहराए, अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं। गीत धणी जा गॾिजी ॻायूं।